नाज़रीन, पंजाब ऐं केपीके जे चूंडुनि ते पाण मुरादो नोटिस पीडीएम जस्टिस एजाज़ ऐं जस्टिस मज़ाहिर ते एतराज़ वारे छॾिया। सुप्रीम कोर्ट जी 8 रुकनी लाजर बेंच आॾो पीडीएम में शामिल जमायतुनि जी गॾियल इस्तदा कई वई त जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मज़ाहिर नक़वी लाजर बेंच खां धार थी वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वकील फारूक एच नाइक सुप्रीम कोर्ट जे लाजर बेंच में जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मज़ाहिर नक़वी जे शमूलियत ते एतराज़ वारे छॾिया आहिनि। लाजर बेंच आॾो पेश थियण बैदि फारूक एच नाइक चयो आहे त पार्टी खां हिदायतूं मिलियूं आहिनि त जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मज़ाहिर नक़वी बेंच खां धार थी वञनि। फारूक एच नाइक पीडीएम में शामिल जमायतुनि जो बयान बि अदालत आॾो पढ़ी ॿुधायो। बयान में ॿिन्ही जजस खे बेंच खां धार करण जी इस्तदा कई वई। फारूक एच नाइक चयो त ॿिन्ही जजस सुप्रीम कोर्ट खे पाण मुरादो नोटिस वठण जी तजवीज़ ॾिनी हुई, तंहिं करे ॿिन्ही जजस खे बेंच खां धार कयो वञे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त असां तव्हांखे सूमर ॾींहुं ॿुधाईंदासीं। चीफ जस्टिस जे सरबराह में 9 रुकनी बेंच पारां पंजाब ऐं केपीके में चूंडुनि न थियण बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी सूमर 11:30 वॻे ताईं मुलतवी कई वई आहे।